ان الذين آمنوا وعملوا الصالحات पोयां ॿियो हाफ़िज़ टेंशन में बीठो इन الذين آمنوا وعملوا الصالحات हाणे पोयां जुमिलो कहिड़ो आहे इन الذين آمنوا وعملوا الصالحات हे जुमिला आहिनि पोयां فلهم أجر غير ممنون ان الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك هم خير البرية कई जुमिला आहिनि हाणे मुंहिंजी पियो इन الذين آمنوا وعملوا الصالحات पोयां डज़ कराईंसि ان الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا خالدين فيها لا يبغون عنها حولا حافظ جی گاڑی کے جو دھکو لگو تو وری بریل جی انجن نئی اسپیڈ میں پٹری دے روان تواں تھی الفاظن جی حفاظت کرن دے رب العالمین حافظن سگورن جو جماعتوں تیار کی قرآن شریف کے معنی جی حفاظت کرنا اللہ تبارک و تعالی عالم سگوڑا پیدا کیا تمتا ایرو گیرو نتو کرو قرآن جی آیت پڑھی معنی غلط کرے امت کے گمراہ کرو اللہ تعالی عالم جی ڈیوٹی لگائی تو قرآن جی معنی جی حفاظت کرو ہاں یہ کرے کہیں یہ قرآن شریف جا غلط ترجمہ لکھا ہوا لیکن علماء کرام احتجاج کرے قرآن جا صحیح ترجمہ دنیا کے متعارف کرایا غلط ترجمان تے باقاعدے پابندی لگی ہوئی قرآن شریف کے معنی جی حفاظت کرن لا عالم سگورن جی جماعت الفاظن جی لا حافظ قرآن پڑھ جے کیے ہر شے جو پنجو پنجو سر منجا سنیان پتی دیا چھائے اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر شاید سمجھی ویندو مانو تو گانو پہ پڑھے یا اذان پہ چڑھے آواز ٻڌائيندو हवा में उड़ता जाए हवा में उड़ता जाए मेरे दाल का बच्चा भर भर मेरे दाल का बच्चा छाए जन्ना आवाज बुझाए तो छाए हाँ खबरदार महबूब जे हुकुम सां वणब हली ते आया समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया ॾिस थोड़ खजीअ जो कीअं महबूब लहरूं ते इश्कन भरियो मुहम्मद जॾहिं यार खां छिनू थे ओ माण्हूअ मिसल विचवारे घोड़ा गिल नवाया समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया ठाए न तुझो पढ़ी कुरान शरीफ कीअं पढ़जे अल्लाह रब कारी सगोरन जूं जमातूं तैयार कई कुर्रा हज़रात खबरदार मिस्र जे अंदर हुकूमत आई जमाल अब्दुल नासिर जी जमाल अब्दुल नासिर रूस जे दौरे ते वियो रूस में कम्युनिस्ट हुआ जमाल अब्दुल नासिर के रूसी हुक्मराननि चयो त तव्हां जे मज़हब में का शइ कान्हे का तव्हां मुस्लमान हरू भरू खोटी पिया थियो मज़हब दुनिया में आहे कोन कम्युनिस्ट थी असां वारो तरीक़ो अख्तियार कर तुंहिंजे मुल्क खे तरक़ी वठणु असांजो कमु आहे इमदाद ॾियणु असांजो कमु आहे जमाल अब्दुल नासिर सिधो मिस्र वियो उते वञी कुझु वक़्त खां पोइ रूस खे चयां अचां थो दौरे ते वरी ॿियो दफ़ो अचानक दौरो रखई पाण सां गॾु कारी अब्दुल बासित खे वरितई कारी अब्दुल बासित खे वठी वियो रूस हाणे ॿिए दौरे ते कारी अब्दुल बासित आहे रूसियुनि खे चई गॾु थियो ऐं अचां थो रूस जा बादशाह वज़ीर कामरा मशीनरी टोटल गॾु थी जॾहिं थी हाणे हुजूम पको आहे करे कारी अब्दुल बासित खे चई हाणे क़ुरान जी तिलावत कर पोइ जमाल अब्दुल नासिर जे चवण ते अब्दुल बासित कारी साहब जॾहिं रूस में कम्युनिस्टनि जे अॻियां क़ुरान जी तिलावत कई हुई तॾहिं कम्युनिस्टनि जे अखियुनि मां पाणी ज़र कतार पे वियो तॾहिं जमाल अब्दुल नासिर पुछियो त रो छा था की जेको कलाम पढ़ो पिया हिन में अहिड़ो तासीर जे असांजे दिलनि खे सफ़ा नरम करे
قرآن کی پڑھ جائے قارئین کا پوچھ. اللہ تعالیٰ قارئین سگورن جی جماعت تیار کی جے قرآن شریف جے پڑھنے جے لہجے کے حروف جے مخرجن کے محفوظ کے. یا شیب محفوظ ہے. قرآن جی کتابت کی تھی وہ بھی محفوظ ہے. بسم اللہ الرحمن الرحیم. رحمان قرآن میں گھنا دفعہ آیا, ہر بسم اللہ میں آئے, ہر سورت 114 سورت ہو بسم اللہ ہر سورت شروع میں. ہاں رحمان قرآن میں لکھل ہے, سبھی دفعہ لکھل. رحمان جے لکھن جا ॿ انداز الف لام را. اگیاں ٹے اکھرن ٹئی ملائے لکھبا ہا میم نون ٹئی ملائے لکھبا ऐं नीम ते खड़ी ज़बर लॻाई थी. इहो आहे रहमान लिखण. वरी ॿियो अंदाज़ अलिफ लाम रा हा मीम, नीम सां गॾु अलिफ जुगो नून खे अलॻि करे रहमान. इहो बि अंदाज़ आहे. पर क़ुरान में रहमान सभई दफ़ा आयो आहे. हा मीम नून टई अखर मिलाए लिखिया विया आहिनि, उनजे मथां खड़ी ज़बर लॻाई वई आहे. अलिफ खे अलॻि लिखी नून खे टोड़ियो न विया. अॼु ॾींहं ताईं दुनिया जे कंहिं कातिब खे ताक़त ई कोन्हे जो रहमान में नून खे टोड़े धार करे लिखे. क़ुरान जी किताबत महफ़ूज़ आहे. जीअं शुरू खां वठी रसूल जे ज़माने खां वठी लिखाई अचे पई उहो ई क़ुरान लिखबो. हर शइ क़ुरान जी महफ़ूज़ आहे. तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो क़ुरान जे हिफ़ाज़त वारी ड्यूटी पिया ॾियो. तव्हीं अबाबील आहियो, तव्हीं अबाबील आहियो जो क़ुरान जे हिफ़ाज़त जी ड्यूटी पिया ॾियो. ثم أورثنا الكتاب الذي نصطفيناه من عبادنا. اللہ جی فرمائے تو مخلوق میں کھوڑ مانون پر انہن مخلوق مجھا آؤں رب چونڈ کرے مخصوص مانن کے پنجے قرآن جی حفاظت اللہ ویہارینو آیا. یہ ہی منجا ویہارلن جے قرآن جا صحیح وارث. اللہ تعالیٰ تاکہ قرآن جے حفاظت لا وارث بنائے مدرسے میں بیارے ہوا. ہانے وانے تے قدر کرو, وانے تے بے قدری کرو, کہاں جی مرضی ہے. تو یہ موبائل ہے جی ہاں گھنے جی ہاں یہ ویگو ٹیلا 1200 میں نو ورتی ہے. اچھا یہ موبائل تو اچھل تو کہ یہ موبائل دیو تھا, یہ تو کہ دیا S10 60,000 روپے دی موبائل ہے. یہ تو کہ دیا تو حل अरे वो 1200 रुपए की वीगो टेल जूते जे पादर जी खुड़ी खयो होती या तू न खण तो के ये S10 दिया तो 60,000 जे तो ना मुखे न कबे. यो बेकदरो माण्हू आ जे के रब दुनिया जे माहौल में कदी मस्जिद में माहौल में विहारे उन जे सीने में रब कुरान रखियो आहे. हाणे हू चए तो न मुखे कुरान न खपे. इहो बेकदरो इंसान. कदर करे जो तव्हांखे रब्बुल आलमीन क़ुरान जी हिफ़ाज़त रहंदो आहे. सुबुह जो सवेरी माण्हू उथंदा निंड मां जा. हाणे माण्हू जेके आवाम उथी निंड मां छा कंदी आहे, निंड मां सुजाग थिया. निंड मां सुजाग थियण खां पोइ के माण्हू ही था कम कनि. पहिरीं के माण्हू निंड मां उथिया करो खऊं बाथरूम में विया. के माण्हू निंड मां उथिया सुजाग थिया गाॾी खे कपिड़ो पिया हणनि, गाॾी पिया साफ़ करे करची थो वञो. के माण्हू निंड मां उथिया आहिनि ढगा कायो वञनि, डांग कायो वञनि, बनीअ ते हर को हलणो. कंहिंजे कुल्हे ते को ॾेर आहे, कंहिंजे हथ में कुहाड़ो आहे, कंहिंजे हथ में रंबो आहे. मां वञा तो ज़मीन ते मां फुटियूं कयूं, मां टमाटा कया, मां गजर कया, मां सफ़ाई कंदुसि. को बनीअ ते कंहिंजो मुंहुं गजरनि ॾांहुं, कंहिंजो मुंहुं फुटियुनि ॾांहुं, कंहिंजो मुंहुं कमद ॾे, कंहिंजो मुंहुं दुकान ॾे, कंहिंजो मुंहुं गाॾीअ ॾे, कंहिंजो मुंहुं बीड़ीअ ॾे, कंहिंजो मुंहुं सिगरेट ॾे, कंहिंजो मुंहुं बकरीन ॾे. को माल पियो ॾे, को वाड़े में बीठो आहे, को माल जा बोसा पियो खणे, को माल जी ॾुहाई पियो करे, को लाबार पियो करे, को थ्रेशर ते बीठो आहे. मदरसे में पढ़ण वारा बच्चा सुबुह जो जॾहिं उथंदा आहिनि त सभ खां पहिरीं जेका शइ हुननि जे साम्हूं ईंदी आहे सो अलाह जो क़ुर हूंदो आहे. हिननि जूं नज़रूं हुजूं न साम्हूं अल्लाह जो किताब. जिन जो नज़र ढगनि ते, गाबनि ते, बकरियुनि ते, बनियनि ते, गजरनि ते, बसरनि ते आहे, तव्हांजो नज़र अल्लाह जो क़ुर ते आहे. रब्बुल आलमीन तव्हांखे चूंडे सुठे माहौल में विहारियो आहे.
قدر کرو محنت کرو ہوشیار تھو قرآن کے جگہ میں جائی وجو تمہاں قرآن کے جائے دیتا رب تمہاں کے جائے دیندو تمہاں بے قدری کندو دنیا میں بے قدرہ تھی ویندو اساں جڑے پڑھندا نہیں تے اساں کے بھی شیطان یہ با کہندو ہو تو پڑھی چھا کندا جے زمانے میں اسی پڑھندا ہوسی نا ان زمانے کے اندر مہینے میں مکھے روپیو خرچی ملدی ہفتے میں 4 آنا مہینے میں 1 روپیہ خرچی ہوئی سمجھو گا استری والا کپڑا مجھے یاد ہی کونے تھا زندگی میں پاتا یہ دارو رہیا خان میں مولانا عبد الغنی صاحب پڑھنا سی جاجری صاحب جے کرے چین جڑن کے بوڑ جے بھاجی جے وڈے وٹے میں ہکڑو پٹاٹو یا وانگن جو کو گنجو ملو تو سی خوشی دی رات ہے جی ہکڑو پٹاٹو ملو تمہیں شکر کرو مرغیوں چھیلائیں بریانی تا کھاؤ بے قدرہ نہ تھو اسان ان سامنے جڑے دی پڑھندا سی ترے آؤں مزوری کندو کاٹھ وڈیندوس ان مزوری منجا مو پنجی تعلیم ہلائی ان زمانے میں مو یہ کون سوچو ہو تاؤں پڑھی مولوی تھی تو موٹ 5 لکھ دی گاڑی ہوندی آؤں خطیب پاکستان ہوندو سے مانو مجھے وڈی عزت کندا یہ مجھے دماغ میں کون ہو پر مائکن جی محنت ہوئی استادن جو دعاؤں ہوئی اج ان مقام تے پہنچایوں ترے تاں کے چونتا تو شیطان تاں کے مایوس نہ کرے تاں کے مقام ملندو پر تاں جی نیت صاف ہو جائے تاں جو اخلاق ادا ہو جائے انشاءاللہ دنیا میں مقام ملندو چھو تو قرآن شریف وارن کے رب مدھڑوں کو لا واسط کرے دنیا میں کون چھڑے تو انشاءاللہ محنت سے پڑھنا سی قرآن جی خدمت کندا سی پنجے علائقن میں ونی قرآن جی حفاظت کندا سی قرآن جی تعلیم کے عام کندا سی باطل قوت سے مقابلہ کندا سی ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم رب اغفر وارحم وانت خير الراحمين وصلى الله تعالى خير خلقه سيدنا ومولانا محمد وعلى اله وصحبه وذرياته اجمعين